हिन ज़मीन में गाह छटियो आहे, बरसिन जो गाह छटियो आहे, उन सां गॾु हे गोगड़ुनि जो ॿिज उचलायोसीं, छटियोसीं। माशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां असां पंहिंजी महिनत कई, पर हीअ शइ उन में महिनत सां सुठी निकिती आहे। ऐं उन खां पोइ असांजो गाह बि सुठो आहे, सरिया बि हिन में कई आहे, रुॻो ईअं न त रुॻो गाह कयो आहे, सरिया बि हिन में कई आहे, उहा बि माशाल्लाह असांजी सुठी बीठी आहे। गाह बि असांजो हितां ॾिसो था पिया साम्हूं। ऐं उन खां पोइ हे जेको गॾे छटियो आहे, खाइण पीअण लाइ बि असांखे वॾो हिन में बाक़ाइदा मज़ो आहे साईं। हीअ शइ जेकी आहे असां ख़ासि करे ॾींहं में 2-3 दफ़ा बि खाईंदा आहियूं, पर सुठी शइ आहे, तमामु लज़ीज़ शइ आहे। माशाल्लाह साईं, माशाल्लाह माशाल्लाह। हाणे तव्हां थोरी महिनत कई, पंहिंजे गाह में 100 ग्राम खनि ॿिज वठी छॾियो, हाणे भाॼी बि पंहिंजी, खाओ बि पाण, माल बि राज़ी, तव्हां बि राज़ी। बिल्कुलु दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो मुफ़ीद मशवरो हीअ आहे त अॼुकल्ह हिन महिल गाह खाइण जी मौसम आहे, जेके बि मालबंद मारवाड़ आहिनि, हारी नारी जिन वटि माल आहे, ऐं उहे जेके आहिनि से गाह ज़रूरु खाईंदा आहिनि, जरेब अधु जरेब बजरेब गाह खाईंदा आहिनि। उन गाह जे बननि सां इवन ख़ुदि ज़मीन में बि तव्हां गोगड़ू छटे छॾियो। गोगड़ुनि जेकॾहिं तव्हां अॼु छटींदव त इहे नवंबर महीने डिसंबर महीने ताईं ई तव्हांखे भाॼीअ जहिड़ा थी वेंदा। पाण जी भाॼी त तव्हांखे मुफ़्त में मिलंदी, पर तव्हां जेको आहे सो हिनखे मार्केट में बि तव्हां थोरी घणी सेल करे सघंदव, ऐं कुझु न कुझु तव्हां वटि पैसा अची वेंदा। इन जे बननि सां, गाह जे बननि सां, कणिक जे बननि सां तव्हां धाणनि जूं चुंगियूं हणी छॾियो, थोरो थोरो परे हिक ॿिए जे फुट ॿिनि खां पोइ बननि सां चुंगियूं हणी छॾियो। ऐं तव्हां उन खां पोइ जेको आहे सो थूम बि खाए सघो था, नंढियूं नंढियूं वॾियूं ॿारियूं खाए सघो था। ऐं गोगड़ुनि जा जेके फ़ाइदा आहिनि, एतिरा त फ़ाइदा आहिनि जो गोगड़ू, हिकु गोगड़ूअ में 2 सूफ़नि खां वधीक उन में आयरन हूंदो आहे। हाणे सूफ़ त हर को माण्हू नथो वठी सघे, छो त सूफ़ जी कास्ट घणी आहे, गोगड़ूअ जी कास्ट पैदावार बि घणी थी सघे थी, त उहा सस्ती शइ आहे। ऐं उनजी भाॼी तव्हां खाओ, कचो खाओ, उन में वधीक आयरन आहे। ऐं उनजा जे तव्हां फ़ाइदा पढ़ंदव त तव्हां हैरान थी वेंदो दोस्तो। त हीअ तव्हांखे वीडियो मुंहिंजो सुठो लॻो हूंदो, ऐं इनखे तव्हां जेको आहे सो शेयर कयो, अपलोड कयो पंहिंजनि पेजनि ते। दोस्तो अस्सलाम वालेकुम।